अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टॉक शो संगत मां जो मेज़बान फयाज़ नाज। नाज़रीन असां संगत मौजूद नवाब शाह ज़िले जी अॻूणी ज़िले नाज़मा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां लाड़काणे मां उन सीट तां चूंडियल एमएलए बिना मुक़ाबले चूंडियल एमएलए जंहिं सीट तां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद राणी पाण बीहंदी हुई, उन सीट तां जेका बिना मुक़ाबले कामयाब थियल एमएलए मोहतरमा फरियाद टालपुर साहिबा असां सां गॾु आहिनि। छो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं लाड़काणे जे हवाले सां ऐं सिंध जे हवाले सां ऐं पूरे मुल्क जे हवाले सां जेके डिफरेंट इशूज़ आहिनि उन्हनि ते सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अस्सलाम वालेकुम मैडम। मैडम तव्हां ज़िले नाज़िम हुआ ऐं तव्हां हिकिड़ो पूरो टेन्योर ज़िले नाज़िम हलाई, उनखां पोइ तव्हां चई सघियो थो त एक्सपीरियंस्ड ज़िले नाज़िम हुआ ऐं उनखां पोइ ॿियो टेन्योर में शायदि पीपल्स पार्टी वटि इहा अकेली ज़िले नाज़िम जी सीट हुई जेका तव्हां वटि हुई। उनखां पोइ तव्हां उहा छॾे तव्हां एमएलए तरफ़ पार्टी इहा जेका डिफरेंट थी पार्टी में जेका तब्दीली आहे इहो जेका बुनियादी सबबु पहले तो मां चवंदसि त हालात छो जो हिकिड़ो सान्या थी वियो असांजे मुल्क में स्पेशली ऐं असांजे घर में मोहतरमा बेनज़ीर शहीद भुट्टो साहिब जी शहादत जे करे पोइ मुंहिंजो एक्सपीरियंस हो एज़ ज़िला नाज़िम मां जो कमु करियल हो ऐं लोअर टेयर ते माण्हुनि सां मुंहिंजी इलेक्ट सिलेक्ट हुई, लोकल गवर्नमेंट में मां कमु कया हुआ। हुन खां पोइ पार्टी डिसीशन ही थियो त बीबी शहीद जी सीट ते मुंहिंजो नालो तजवीज़ कयो वियो त हुनखे बिहारे वियो वञे। हिन करे मां हितां हाणे मूंखे सीट मिली आहे, अलाह जो फज़ल आहे त रबिल आलमीन वॾो करम कयो त ऐं पार्टी जे माण्हुनि ऐं हुते जे माण्हुनि एॾी सुठी मोट ॾिनी त मूंखे अनअपोज़ मां हितां अची वई आहियां एज़ एमएलए। बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत खां पोइ उन सीट ते तव्हां बीठा आहियो ऐं शहीद राणी जी सीट ते बीहण सां ॼण चओ त तव्हां हिकिड़ी तमामु वॾी रिस्पॉन्सिबिलिटी पंहिंजे शोल्डर्स ते खईं आहे। छा प्लान्स आहिनि तव्हां वटि उनखे उन रिस्पॉन्सिबिलिटी खे फुलफिल करण लाइ? पहिरियों त ॾाढी ऑनरेबल सीट आहे छो जो हीअ बीबी साहिबा जी सीट आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे मुंहिंजी प्रायोरिटीज़ आहिनि हुते जी आवाम जा कमु करणु। हुते हुननि जा प्रॉब्लम्स तमामु वधीक आहिनि। 11 साल में हुते कमुकार घटि थिया आहिनि ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे हुते लाड़काना जे हिसाब सां ॾिसियो वञे थो बिकॉज़ लाड़काना सीट लाड़काना जी हुई। हुते जे पिछले हुक्मराननि कोशिशि कई त कमुकार न थियनि ऐं माण्हुनि ते ज़ुल्म थियो आहे। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन तमामु ख़राबु आहे। डेवलपमेंट न हुअण जी बराबरि आहे। जेतिरो इंफ्रास्ट्रक्चर रोड्स स्पेशली रोड्स जी हुई तमामु ख़स्ता हालत में आहे। अगरि स्कूल्स आहिनि त टीचर्स न आहिनि, अगरि RHCs आहिनि या BHUs आहिनि त हुते या त दवाऊं न आहिनि ऐं डॉक्टर्स न आहिनि त हुते हिकिड़ो क्राइसिस जो माहौल आहे हिन टाइम ते। हिन सभु हालात हिन सभु शयुनि खे असांखे बहितर करणा आहिनि ऐं पीपल्स पार्टी जो आई थिंक फर्स्ट आहे त हिन खे एड्रेस कयो वञे, हिन इशूज़ खे एड्रेस कयो वञे, हिते जा माण्हुनि जा कमुकार कया वञे। अच्छा मैडम, लाड़काने जी जीअं तव्हां ॻाल्हि कई त तमामु हिकिड़ो हालांकि अहिड़ो ज़िलो आहे जितां 2 भेरा वज़ीर अज़म थियो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि उतां जेको आहे पंहिंजो कॉन्टेस्ट कंदो रहियो ऐं भुट्टो फैमिली जो ॼण चओ त होम टाउन आहे। पोइ बि एॾो डिप्राइव्ड आहे। तव्हां उते हाणे हिननि पोयनि कुझु ॾींहंनि में उते विया आहियो, माण्हुनि सां मिलिया आहियो, छा सबबु आहिनि? वेरी सिंपल, असांजी क़ौम में या असांजे हुक्मराननि में हिकिड़ी आहे रीज़न की कहिड़ी शइ ठही मिलंदी आहे त हुनजी पोइवारी नथी थिए। जो बि कमु बेनज़ीर शहीद साहिबा कया हुआ या ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु कया हुआ विच वॉज इमेंस वर्क डन, हुननि जी पोइवारी कोन कई वई आहे, हुननि जी संभाल कोई। अगरि रोड आहे त रोड टुटी विया आहिनि, अगरि वाटर सप्लाई आहे त हुनजी पोइ वापसि हुननि जी रिहेबिलिटेशन कोन थी वई। अगरि कोई इंस्टीट्यूशन ॾिनल आहे त हाणे हुन इंस्टीट्यूशन में शयुनि जी ज़रूरत आहे। जीअं एटॉमिक एनर्जी वारो हिकिड़ो इंस्टीट्यूट हुननि जो हले पियो हुते कैंसर वारे जे हिसाब सां, हाणे हुते हुननि वटि सामान कोन आहे, हुननि वटि शयूं कोन आहे, इक्विपमेंट न आहे। हिकिड़ी हॉस्पिटल में इक्विपमेंट न आहे, ख़तमु थी वियो आहे, पुराणो थी वियो आहे, हुननि खे केरु रिएम्बर्स कोन कयो आहे। हुननि जो शेख ज़ायद हॉस्पिटल आहे, इट्स अ वेरी गुड वेरी नाइस प्रोजेक्ट, वॾो सुठो प्रोजेक्ट बीबी साहिबा हुते ठाहियो। पर हाणे हुते हुननि खे प्रॉब्लम्स थी विया आहिनि, हुननि जी एयर कंडीशनिंग ख़तमु थी वई आहे, हुननि जा बेड्स ख़तमु थी विया आहिनि, हुननि वटि इक्विपमेंट न आहे, हुननि खे वापसि हुननि जो रंग रोगन ई कोन थियो आहे हॉस्पिटल जो। मतिलबु केरु हुननि जी शयुनि खे कोई संभाल कोन कई आहे, विथ ईयर्स लुक आफ्टर कोन थी आहे। लॉ एंड ऑर्डर जो तमामु वॾो मसइलो आहे लाड़काणे जो, ऐं ज़ाहिर आहे तव्हां जॾहिं उते विया आहियो त पीपल विल एक्सपेक्ट के तव्हां उन हवाले सां के पंहिंजो
को लाहे अमल तैयारु कंदा ऐं माण्हुनि खे जेको आहे हिकिड़ो ज़ाहिर आहे जीअं गवर्नमेंट बि आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, न सिर्फ़ु सिंध में पर मरकज़ी सतह ते त माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी बि थिए थी। ऐं उन हवाले सां तव्हांजे ज़हन में छा आहे त उन छा सबब आहिनि जो इन इलाइक़े में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ख़राबी आहे ऐं उनखे तव्हां कीअं रिमूव कंदा? लॉ एंड ऑर्डर सिचुएशन हुननि जी आहे ख़राबु। आई थिंक अपर सिंध में ॾाढा प्रॉब्लम्स आहिनि लॉ एंड ऑर्डर जा, ऐं कुझु ईयर्स में हुते जे वॾेरनि कोशिशि बि ही कई आहे त अहिड़ो ई रहनि, कंहिंजी सोच बि कोन थी आहे त लॉ एंड ऑर्डर खे बेटर कयो वञे। थॉट ई न आहे लॉ एंड ऑर्डर, आई थिंक हुननि जी प्रायोरिटी न हुई। असांजी प्रायोरिटी आहे फर्स्ट लॉ एंड ऑर्डर, नौकरियूं, एम्प्लॉयमेंट ॾियणु, इंफ्रास्ट्रक्चर बहितर कनि, डेवलपमेंट कनि, हुननि जी प्रायोरिटी ही हुई कोन। लॉ एंड ऑर्डर तमामु डिटेरिएटेड हो। जॾहिं मां हींअर महीने खां पहिरीं जॾहिं मां हिन MNA जी सीट जी तयारी पई कयां, या हुते पीपल्स पार्टी जी हुकूमत आई ऐं आसिफ़ ज़रदारी असांजो कोर्ट चेयरमैन साहब जॾहिं विज़िट कयो ऐं वियो, त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन वॉज़ वेरी डिप्राइड। पीपल्स पार्टी सभिनी मां पहिरीं त हुते जी एडमिनिस्ट्रेशन चेंज कई, ऑफिसर्स बहितर वठी आया, पोइ इन ऑफिसर्स ते चेक एंड बैलेंस मुंहिंजी तमामु वधीक रहे पई। ज़र में हुननि ते आहे मुंहिंजो प्रेशर, भई लॉ एंड ऑर्डर मूंखे बहितर करे ॾियो। मेरिट ते ऑफिसर्स रखिया वञनि, एडमिनिस्ट्रेशन मेरिट ते हुजे। पोइ हुन खां पोइ हींअर रेंजर्स जी बि डिप्लॉयमेंट हुते थी आहे। कोशिशि आहे त रेंजर्स जी पिकेट्स हुते क़ाइमु थियनि, जी डेटरेंट थी वञे हिकिड़ो सिलसिलो, पेट्रोलिंग थिए, रेंजर्स जी पेट्रोलिंग थिए, पुलिस जी पेट्रोलिंग थिए, राति जो माण्हू पेट्रोलिंग पुलिस करे। एरियाज़ जो सबब छा जेको आहे बलूचिस्तान खां का इन्फिल्ट्रेशन थिए थी या को स्टेशन जी हिननि छा कयो आहे त हिते बाक़ाइदा हाणे पॉकेट्स थी विया आहिनि धाड़ेलनि जा, बाक़ाइदा हू पाण खे कचे में जमाए विया आहिनि, हू वेठा आहिनि हुते ऐं वारदात अची कनि था मेन रोड्स ते, बसनि जी लुटमार कनि था, गाॾियुनि जी लुटमार कनि था, माण्हुनि खे अगवा करे खणी था वञनि। पोइ हिकिड़ो वॾो फॉरेस्ट, डेंस फॉरेस्ट आहे, वॾो हिकिड़ो कचे जो इलाइक़ो आहे जिथे पुलिस वञी नथी सघे। त हीअ तमामु थॉट करे आराम सां मां सभिनी खे बि चयो त इट विल टेक टाइम लॉ एंड ऑर्डर बहितर करण में, छो 11 सालनि में जॾहिं हिकिड़ी शइ ख़राबु थी आहे त विथ पेशेंस तहमुल कोशिशि असांजी हीअ आहे त लॉ एंड ऑर्डर जेतिरो बि असीं करे सघूं बहितर, किडनैपिंग्स ख़तमु थी वञनि, चोरी डाको ख़तमु थी वञे, पुलिस पेट्रोलिंग हुजे, चेक एंड बैलेंस हुजे, पुलिस जे मथां वॉच हुजे। असांजी एज़ इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स, MNAs, MPAs जेतिरा बि असांजा आहिनि, हुनजो सभु असांजो आहे, सॼो ध्यानु आहे त हिननि जे मथां एडमिनिस्ट्रेशन जे मथां चेक हुजे, एडमिनिस्ट्रेशन बहितर जी बहितर हुजे। लाड़काणे जे में जेको आहे सनती तरक़ी जे हवाले सां का एॾी ख़ातिर ख़्वाह जेका आहे असांखे का अहिड़ी को अहिड़ो सम्झ में अचे, उते वॾो सनत जे हवाले सां को वॾी उते इन्वेस्टमेंट थी हुजे, उहा नज़र कान थी अचे। उन हवाले सां हींअर जेको पैकेज अनाउंस थियो आहे प्राइम मिनिस्टर साहिबु, जेको लाड़काणे डेवलपमेंट जो पैकेज अनाउंस कयो, उनमें जेको खूबो सईद वटि सीमेंट फैक्ट्री वग़ैरह जो अनाउंसमेंट थी आहे। तव्हां छा था सम्झो त उते ॿी कहिड़ी उहे एरियाज़ आहिनि या कहिड़े क़िस्म जो उते पंहिंजो सूरत हाल आहे जंहिंखे एक्सप्लॉइट करे उन क़िस्म जो जेको इंडस्ट्रीज़ आहिनि उते लॻाए सघिजनि? सभिनी में पहिरीं त हिते शुगर मिल आहे, हींअर जो हले पई, तमामु सुठो माण्हुनि खे नौकरी मिले पई। हुन खां पोइ हिते गुआवा थिए थो, ज़ैतून थिए थो, हुनजी अगरि छोटी इंडस्ट्री लॻी वञे। पोइ कॉटेज इंडस्ट्रीज़ ते मुंहिंजो ध्यानु आहे, त असां कॉटेज इंडस्ट्रीज़ खे हिते प्रायोरिटी ॾियूं। तव्हां ॾींहुं पंजाब में ॾिठो हूंदो, गुजरांवाला में, सियालकोट में तव्हां ॾिठा आहिनि त हुते नंढा नंढा प्रोजेक्ट्स आहिनि, नथिंग बिग, वॾो इंफ्रास्ट्रक्चर विल टेक टाइम, बट नंढी नंढी शयूं, पखियुनि जी आहे वर्क थी वञे, हिकिड़ी नंढड़ी फैक्ट्री, मोटरसाइकिल्स जी थी वञे, एयर कूलर्स आहिनि, स्मॉल थिंग्स, नंढी नंढी शयुनि खे अगरि असां एग्रो बेस्ड जेका पंहिंजो इक्विपमेंट्स आहिनि, अहिड़ी शयूं अगरि असां इंट्रोड्यूस कयूं, हिकिड़ो त माण्हुनि खे थोरी नौकरी बि मिलंदियूं ऐं सूरत हाल माशी सूरत हाल माण्हुनि जी बहितर थींदी। हिकिड़ी थॉट आहे त क्रिमिनल माण्हू छो थो थिए? क्रिमिनल जॾहिं थिए थो जॾहिं पेट में रोटी न आहे, खाइण जे लाइ न आहे, पीअण जे लाइ न आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि, अगरि तव्हां माण्हुनि खे जॉब्स ॾींदा ऐं जॉब्स जे मथां माण्हुनि खे हुन तरफ़ वठी वेंदा, ऑटोमैटिकली यू विल स्टॉप, लॉ एंड ऑर्डर विल बिकम बेटर। माण्हुनि जो माइंड घटि वेंदो एक्टिविटीज़ ते जिथे लूटमार हुजे या खसे माण्हू वठी कंहिंखां ख़ुशि आहे, थॉट थींदी त मां नौकिरी करे कमाए पंहिंजी इज़त सां नौकिरी कयां। लाड़काणे जी गुज़िरियल गवर्नमेंट में जेका डी यूनिफिकेशन थी, लाड़काणे खे टोड़ियो वियो ऐं उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़ासि तरह लाड़काणे ऐं जेको आहे हैदराबाद जी जेका आहे तोड़ फोड़ ते पीपल्स पार्टी जो तमामु वॾो स्टांस हो, उन्हनि वॾो रद्देमल ॾेखारियो हो। हींअर जॾहिं तव्हांजी गवर्नमेंट आई आहे, न सिर्फ़ु सूबे में पर मर्कज़ में, ऐं तव्हां उते पीपल्स पार्टी जीअं तव्हां चओ त मोहतरमा जी सीट ते तव्हां उते आया आहियो, त उन जेका प्रीवियस स्टांस हो पीपल्स पार्टी जो लाड़काणे जी रीयूनिफिकेशन वारो, तव्हां उन तरफ़ वेंदा या जीअं मामला आहिनि उनखे अॻिते वधाइण जो, या
आई थिंक त पहिरीं त ॻाल्हि हीअ हुई त जॾहिं हिननि डिलिमिटेशन्स कई हुयूं ऐं हिननि ज़िला डिवाइड कया हुआ हुननि जी नियतूं कुझु और हुयूं, नियतूं हुननि जी हुयूं कुझु और, थियो रबिल आलमीन कुझु और कयो, पीपल्स पार्टी पंहिंजी सीटूं सभु खणी वियो। हुन खां पोइ हाणे मां चाहींदसि त माण्हुनि जी कंसेंसस थिए, माण्हू छा था चाहिनि हुते जा, आया हू चाहिनि था त लाड़कानो हिकिड़ो डिस्ट्रिक्ट थिए या हू चाहिनि था त 2 डिस्ट्रिक्ट्स थियनि। हीअ त माण्हुनि जी असांखे करणी पवंदी, एनालिसिस करणी पवंदी, माण्हुनि जी सलाह वठणी पवंदी, MNAs इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स जी सलाह वठणी पवंदी, हुते जा जो तंज़ीमी असांजा माण्हू हुननि सां, पोइ आम माण्हुनि जी सिविल सोसाइटी आहे, उन्हनि सभिनी सां हिकिड़ो कंसेंसस वठिणो पवंदो त डू यू वॉन्ट देम की चाहिनि था त अहिड़े हिसाब सां जी हींअर आहे हू हले या लाड़काना हिकिड़ो ज़िलो थिए करे। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था, पर फ़िलहाल वठूं था वक़्फ़ो ऐं वापसि अची पंहिंजी गुफ़्तगू अॻिते वधायूं। नाज़रीन, मैडम फ़रियाल टालपुर साहिब सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे ऐं तमामु असां जेका पहिरीं गुफ़्तगू जो जेको मौज़ू हुआ उहे ज़ाहिर आहे उन जो जेको एक्सपीरियंस आहे बहसियत ज़िले नाज़मा जे ऐं हुननि जो जेको लाड़काणे जे हवाले सां जेको जो हुननि ॾिठो आहे, जेको ऑब्ज़र्व कयो आहे, उन हवाले सां जेके उन्हनि जे ज़हन में जेके प्लैन्स आहिनि उन हवाले सां। पर असां चाहियूं था त जेके मुल्क जा अहम इशूज़ आहिनि ऐं ख़ासि तरह सिंध जा प्रोविंसिस जे विच में उन्हनि इशूज़ ते बि ॻाल्हि ॿोल थिए। पर पाण फ़िलहाल वठूं था वक़्फ़ो ऐं वापसि अची पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू जे सिलसिले खे अॻिते वधायूं। लोकल गवर्नमेंट जे हवाले सां जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इहो हिकिड़ो त उनजे मंशूर में इहो आहे त 3 tiers ऑफ द गवर्नमेंट हुजनि, फेडरल लेवल ते, प्रोविंशियल लेवल ते ऐं लोकल लेवल ते। उहो त मंशूर जो हिसो आहे, पर कुझु ॾींहंनि खां वठी जीअं इहो हिकिड़ो डिबेट बि आहे त लोकल गवर्नमेंट्स रहनि या न रहनि ऐं हीअ जेका एग्ज़िस्टिंग सिस्टम आहे उहो हुजे या न हुजे, उनखे रिफॉर्म्स कजनि। तव्हांजो छा व्यू आहे? छाकाणि त इहो कुझु ॾींहंनि में शायदि जेका अमेंडमेंट अचे पई नेशनल असेंबली में, शायदि उनमें बि कुझु नुक़्ता आहिनि इन हवाले सां। लोकल गवर्नमेंट मां चवंदसि त सिस्टम तमामु सुठो हो, हिन जी जो हुई रूह हू सुठी हुई। असांजे मैनिफेस्टो में बि लोकल गवर्नमेंट सिस्टम जी आहे, पर हाणे हिन खे लोकल गवर्नमेंट सिस्टम खे मिसयूज़ कयो वियो। पावर हिकिड़ी जाइ ते वञी वेही रही, वॉरलॉर्ड्स थी विया, ज़िलनि में जिथे जिथे नाज़िम्स हुआ हुननि बाक़ाइदा पंहिंजी हिकिड़ी किंगडम्स ठाहे वरिती। ऐं कुझु लिकुमस बि आहिनि हिन में, जी तालके में ऐं ज़िले में कोई पाण में सिलसिलो न आहे, चेक एंड बैलेंस न आहे। तालको इंडिपेंडेंट कमु पियो करे, ज़िला इंडिपेंडेंट पियो कमु करे, पोइ सही पियो करे या ग़लति पियो करे, कोई चेक एंड बैलेंस न आहे। कॾहिं हिननि जी सही तरह, मां त चवां थी ऑडिट्स बि सही तरह नथी थियनि एंड मिसयूज़ ऑफ फंड्स तमामु वधीक थिया आहिनि एट वेरियस डिस्ट्रिक्ट्स। मां सम्झां थी त लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे त सही, पर हिन में चेंजिस जी तमामु वधीक ज़रूरत। हिकिड़ो व्यू इहो आहे त हिन में जेको आहे त 12 या 14 खाता ॾियणु लोकल गवर्नमेंट लेवल ते, इहो ॼण चओ त प्रोविंशियल ऑटोनॉमी खे कट करणु आहे। तव्हां एग्ज़ीक्यूट कयो आहे पाण जेको आहे पंहिंजो 5 साल हिकिड़ा आहे, उनखां पोइ ॿियो, त तव्हां कीअं था सम्झो त उनजा खातनि में को कटौती थिए ऐं प्रोविंसिस खे कुझु खाता वापसि वञणु घुरिजनि या न? नहीं, मां सम्झां थी कुझु खाता अहिड़ा आहिनि जिन्हनि जो असां सां घटि सिलसिलो रहियो, जी एक्साइज़ आहे। एक्साइज़ जो असांजो तमामु नंढो हुन में ज़िले नाज़िम्स जो, ज़िले गवर्नमेंट्स जो हुन में रहियो सिलसिलो, हू बहितर आहे त हू एक्साइज़ सिंध गवर्नमेंट हुनखे टेकअप करे वठे। या जी फॉरेस्टिंग आहे, असां वटि हिकिड़ो नंढो हुननि जो आहे, सिर्फ़ु ब्यूटिफिकेशन अची थी वञे ज़िलनि में। आई थिंक हू बि यूज़लेस आहे, हू बि शुड गो टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट। अहिड़ा आहिनि प्रॉब्लम्स जेतिरा खाता आहिनि हुननि में, त हू बहितर थींदो अगरि प्रोविंशियल गवर्नमेंट्स हुननि खे टेक ओवर करे, हुनखे डिवाइड करे। कमु जो आहे ख़राबु थिए थो, माण्हुनि जो कमु नथो थिए। मीन फॉरेस्ट में ब्यूटिफिकेशन जा कम एतिरा थिया ई कोन्हनि, त अहिड़ा आहिनि एडमिनिस्ट्रेशन जे लिहाज़ सां डिपार्टमेंट जो कि वापसि मर्ज थी सघनि था सिंध गवर्नमेंट में। पर हिननि खे ओवरऑल वी हैव टू चेक एंड बैलेंस एंड पुट इट इन द राइट फॉर्म एंड शेप एंड एग्ज़ैक्ट स्पिरिट में अचणु खपे। जंहिंजी विज़न हुई हू हुनखे वठी अचणु खपे, हू थी कोन। त लोकल गवर्नमेंट्स वेन टोटली फ्लॉप। लोकल गवर्नमेंट्स में जेतिरा हिननि इन्वेस्टमेंट, जेतिरा हिननि पैसा पुट कया हुआ, हुननि जी आउटपुट हेतिरी हिननि खे कोन मिली। माण्हुनि जा कम जो थियणु खपनि अहिड़े तरीक़े सां कोन थिया, डेवलपमेंट जे हवाले सां बि या माण्हुनि जी एड्रेसल प्रॉब्लम्स जे हवाले सां बि। सो इट हैज़ टू बी लुक्ड ओवर। हिकिड़ो व्यू इहो आहे पॉलिटिकल जेके एनालिस्ट आहिनि पाकिस्तान जा, उनजो इहो आहे त पाकिस्तान में अयूब ख़ान जॾहिं इक़्तिदार में आयो त हुन बि लोकल गवर्नमेंट जो सहारो वरितो ऐं लोकल बेसिक डेमोक्रेसी जो कॉन्सेप्ट खणी आयो ऐं लोकल गवर्नमेंट जे थ्रू उन पाण खे चूंडायो। ज़ियाउल हक़ साहब जॾहिं आयो त उन बि जेको पहिरियां स्टेप्स खयां उनमें हुन लोकल गवर्नमेंट्स ऐं पंहिंजो मेयर्स ऐं वग़ैरह वग़ैरह इन ट्रेंड ते आयो।
ऐं उहो साॻियो ट्रैक जेको आहे उहो प्रेसिडेंट मुशरफ साहब बि खणी आयो त इहो ख़्यालु बि आहे कुझु एनालिस्ट जो त हीउ जेको लोकल गवर्नमेंट वारो सिस्टम आहे इहो दरअसल असां वटि थियो ई यूटिलाइज़ आहे जेके आमिर आहिनि जिन जो पब्लिक में को बि हुननि जो माण्हू न हो उन्हनि पंहिंजा माण्हू ठाहिण लाइ जेको आहे इहो हिकिड़ो टैक्टिस तौरु हुनखे खणी आया तव्हां कीअं था सम्झो त इहो उन्हनि जो टैक्टिस छाकाणि त असां वटि हेल्थ ताईं लोकल गवर्नमेंट जा जेके सिस्टम आया आहिनि उहे या त ज़ियाउल हक़ साहिब जे दौर में आयो या अयूब ख़ान जे दौर में आयो ऐं टियों मुशरफ जो असांजे इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स कॾहिं बि लोकल गवर्नमेंट जो को माना का कानून साज़ी थी कान्हे का तव्हां कीअं था सम्झो त इन सिस्टम खे अवामी नुमाइंदनि जे ऐं अवाम जे हुन जे हवाले सां कहिड़ा बुनियादी रिफॉर्म्स थियणु घुरिजनि सभिनी में पहिरीं त वॾो फ्लॉ हिन में हीअ आहे त दे आर नॉन पार्टी बेसिस हालांकि हर इलेक्शंस हालांकि हर इंसान हर असांजो माण्हू जिन फाइट किया है इलेक्शंस वो के तरीक़े सां पार्टी सां एफिलिएटेड हो चाहे वो पीपल्स पार्टी सां हो चाहे MQM सां हो या PMQ सां बल्कि नाला हुआ थी अवाम दोस्त आई परस्त आई फलाणो आई एग्जैक्ट तो ही तो हिकु वॾी हिपोक्रेसी हुई त आई मीन पीपल्स पार्टी जा माण्हू बि आहिनि मगर चई नथा सघनि त असां पीपल्स पार्टी जा आहियूं नारो नथा लॻाए सघो तव्हां पीपल्स पार्टी आई मीन दिस वॉज टोटल हिपोक्रेसी हुनजे अलावा ओपन इलेक्शन्स थियनि खपनि फ्रेंचाइज़ थियनि खपनि मतिलबु एवरीबडी कैन वोट फॉर इट एक काउंसलर लेवल ते वठी अची हिननि बाक़ाइदा हिते मनी पॉलिटिक्स कई हिकिड़े माण्हुनि खे बाय एंड सेल कयो वियो त हिन तरीक़े सां हिन में ॾाढा फ्लॉज़ आहिनि मैजिस्ट्रल पावर्स न आहिनि यू डोंट हैव अ मैजिस्ट्रल पावर हाउ कैन अ गवर्नमेंट फंक्शन विदाउट मैजिस्ट्रल पावर्स पुलिस ऑर्डर में तमामु खला आहिनि लॉट ऑफ प्रॉब्लम्स इन द पुलिस ऑर्डर इन पुलिस तो हिन करे द लॉट ऑफ चेंजेस टू बी ब्रॉट इन एंड पर हाणे जीअं तव्हां ख़बर आहे त 6 शेड्यूल में दाख़िल थियल आहे ऐं पाण हुन में अमेंडमेंट्स प्रेसिडेंट जे कंसेंट खां सवाइ नथा करे I think it has to go to the National Assembly, and from there consensus has to be made. Local representatives and political representatives, MPs, MNAs should all take a part in this and get involved in this. और इनको बाकायदा better shape में, according to the local areas and according to the requirement and according to realistic and reality इनके करणु खपे. ख़्वाबनि जी ज़िंदगी में लही इंसान रियलिटी ज़िंदगी में अची इनके मां चाहींदुसि त जेके मुल्क जा अहम इशूज़ आहिनि ऐं उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल थिए पीपल्स पार्टी मुतहदा क़ौमी मूवमेंट सां ठाह कयो अहिड़ी सूरत हाल में ठाह कयो जॾहिं उन्हनि वटि न मर्कज़ में उन्हनि खे का पंहिंजो ज़रूरत हुई सीट्स जी न को सूबे में सीट्स जी ज़रूरत हुई ऐं अहिड़ी कंडीशन में ठाह कयो जॾहिं हुन जूं जेके इतिहादी धुरियूं हुयूं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ ऐं अवामी नेशनल पार्टी उन्हनि खे बि उन ठाह ते एतिराज़ हुआ ऐं ख़ुदि जेको आहे हिते सिंध में नेशनलिस्ट जेके बि हुआ उन्हनि खे बि एतिराज़ हुआ तव्हां कीअं था ॾिसो त उनजा कहिड़ा सबब हुआ जंहिंजे बुनियाद ते इहो ठाह कयो वियो कहिड़ी ज़रूरतूं हुयूं रिक्वायरमेंट्स हुयूं आउं सम्झां थी त सभिनी में पहिरीं त ही हुई त पीपल्स पार्टी कॉन्फेंट्रेशन में बिलीव नथी करे बल्कि कंसेंसस में बिलीव करे थी ऐं ही बिलीव करे थी त सभिनी खे गॾु वठी हलो ज़ाहिर बात है MQM जा बि हिते आहिनि रिप्रेज़ेंटेटिव्स हुननि जी बि हिकिड़ी हैसियत आहे असांखे हक़ीक़त पसंदि थियणु खपे मौजूदा हालात में पाकिस्तान खे बचाइण जी कोशिशि हुजे पाकिस्तान खे ठाहिण जी कोशिशि करे कॉन्फेंट्रेशन में वञी जहिड़ियुनि सां असां डेवलपमेंट में ऐं आम माण्हू जे प्रॉब्लम्स खे सॉल्व नथा करे सघूं असां आया आहियूं हिते पीपल्स पार्टी आई आहे माण्हुनि खे प्रॉब्लम्स बहितर करणु रीएड्रेस करणु कॉन्फेंट्रेशन ऐं झगड़नि जे लाइ न आई आहे छा असां 5 साल झगड़नि में गुज़ारे वठूं या 5 साल असीं डेवलपमेंट में माण्हुनि जा कम नौकरियूं एम्प्लॉयमेंट इन्फ्लेशन प्राइस हाइक ये इश्यूज़ खे डील कयूं या पाण में वणंदा वठूं तो बेहतर आई थिंक सोच आहे सभिनी तो वाई नॉट टॉक विथ ईच अदर सिट डाउन एट अ टेबल bring consensus between parties not only मां चवंदसि not only ही तव्हां प्रोविंशियल लेवल ते कयो पर फेडरल लेवल ते बि तव्हां जॾहिं कंसेंसस ठाही आहे विथ नवाज़ शरीफ साहब एंड विथ दी ANP एंड ऑल दैट तो बहितर रिज़ल्ट्स हुयूं बहितर थॉट हुई त इवन एट द प्रोविंशियल लेवल तव्हां जो बि मक़ामी अहिड़ी पावर्स हुई अहिड़ा रिप्रेज़ेंटेटिव्स हुआ हुननि सां गॾु वेही हिकिड़ो मुशाहिदो करे हिकिड़ो गॾु हली कंसेंसस करे जंहिंमें माण्हुनि खे फ़ाइदो हुजे लोकल लेवल ते माण्हुनि जो फ़ाइदा थियनि हुन तरीक़े सां माण्हू पंहिंजी हुकूमत हलाए आई थिंक हाणे हिन में ॿ जेके 2-3 शयूं जेके रेज़ कयूं थियूं वञनि उहे आहिनि त हिकु त जेकॾहिं पाण रिकन्सिलेशन जी ॻाल्हि कयूं था त ज़ाहिर आहे पाकिस्तान मुस्लिम लीग क्यू जेका आहे उन वटि त सीट्स जेके आहिनि ऐं रिप्रेज़ेंटेटिव्स जेके जंहिंखे चइजो उहे त शायदि MQM खां बि वधीक आहिनि पर असां उन्हनि खे रिकन्साइल करण लाइ वी आर नॉट इंट्रस्टेड ऐं उन्हनि लाइ असांखे एफर्ट्स न वरिता आहिनि हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त भई रिकन्सिलेशन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां गवर्नमेंट में हुजो
हिकिड़ी धुर जेकॾहिं आहे उनखे मेजॉरिटी न आहे त उहा अपोज़िशन में वेहे थी त आख़िर इन में ख़राबी कहिड़ी आहे त उन्हनि खे अपोज़िशन में वेहण ॾिजे हा ऐं उन्हनि प्रीवियस गवर्नमेंट में छाकाणि त उहो इन जे करे बि माण्हू चवनि था त छाकाणि त 18 फरवरी जूं जेके रिज़ल्ट्स आया आहिनि उहे रिज़ल्ट्स दरअसल प्रीवियस जेको बि गवर्नमेंट हो 8 सालनि जी उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो वोट आयो आहे माण्हुनि जो त हाणे उन्हनि साॻियनि फोर्सिस खे जेकॾहिं असां गवर्नमेंट में खणी था अचूं त people think First of all, I would say that PMLQ is no party. PMLQ is a chunk of people together. ठीक है ना वो पार्टी तो आहे को जिथे ॻाल्हि थिए थी MQM जे हवाले सां ॻाल्हि थिए थी कि हिननि सां छो पीपल्स पार्टी आई थिंक इट्स बेटर कि तव्हां वेही हिकिड़ो मिसालियत सां वेही कमु कयो ऐं छो जो असांजो प्रॉब्लम सभु वधि में वधि आई थिंक थी टुडे आहे त असांखे पंहिंजो मुल्क बचाइणो आहे मुल्क जी बहितरी जे लाइ कमु करिणो आहे अगरि असां नंढे इशूज़ ते हली वेंदासीं ऐं पर्सनल इशूज़ ते हली वेंदासीं कि पर्सनल प्रॉब्लम्स ते हली वेंदासीं कि पर्सनली वी हैव अ प्रॉब्लम विथ अ पॉलिटिकल पार्टी तो हुन में इफेक्ट थींदो छा तव्हांजी गवर्नेंस इफेक्ट थींदी यू आर लुकिंग फॉर गुड गवर्नेंस तव्हां नंढे नंढे पंहिंजे पर्सनल प्रेजुडिसिस ते अची वेंदा त गुड गवर्नेंस तव्हां कोन परफॉर्म कंदासीं यू हैव टू बी अबव बोर्ड ऑल दिस यू हैव टू टॉक अबव बोर्ड ऑल दिस ऑफर हुननि खे कई वई हुननि ऑफर एक्सेप्ट कई हुननि चयो ठीकु आहे असां खुले दिलि सां तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हां सां गॾु असां कमु करणु चाहियूं था तो देयर इज़ नो हार्म कि गवर्नेंस में तव्हां ॿई मिली कमु कयो पॉलिटिकली डिफरेंसिस थी सघनि था लेकिन जिथे गवर्नेंस जी ॻाल्हि अचे थी वी हैव टू बी अबव एवरीथिंग एल्स टू गिव बेटर एंड गुड गवर्नेंस NFC ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जा इशू ज़ाहिर आहे काफ़ी सालनि खां वठी मुल्क जे पंहिंजो पॉलिटिकल जेका डिबेट आहे उनजा मेन इशूज़ रहिया आहिनि ख़ासि तरह पाकिस्तान पीपल्स पार्टी त लास्ट जेके 5 साल हुआ उन में NFC जे हवाले सां उन्हनि जो तमामु घणो वाइस रहियो आहे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जेको पंहिंजो मैनिफेस्टो जेको ठाहियो पंहिंजो जेको 2008 जी इलेक्शन जे हवाले सां उनमें बि हुननि NFC जे हवाले सां बिल्कुलु वाज़े पंहिंजो डायरेक्शंस ॾिनो आहे सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जो इशू बि काफ़ी अरसे खां वठी हुन हवाले सां पीपल्स पार्टी छा करणु पई वञे आई थिंक पीपल्स पार्टी ॾाढा सुठा पा वरिता आहिनि ऐं वेरी क्लियर कट आहिनि पंहिंजे मैनिफेस्टो में अबाउट द NFC अवॉर्ड एंड इशूज़ प्रोविंशियल ऑटोनॉमी ते जी बलोचिस्तान ते आउं सम्झां थी त पीपल्स पार्टी पा वरिता या कमु कयो शुरू करे छॾियो आहे पहिरीं त रिकग्नाइज़्ड द बलोच लीडर्स रिकग्निशन थी आहे ऐं सम्झां थी त बलोचिस्तान में एतिरो प्रॉब्लम रहियो आहे बलोचिस्तान में बलोची पार्टीज़ ऐं बलोची लीडर्स सां हुननि सां ॾाढो ज़ुल्म थियो आहे मारिया विया आहिनि पॉलिटिकल मिलिट्री ऑपरेशन्स ऐं हवाले सां हुननि सां तमामु ग़लति हुननि सां रवैयो रहियो वियो हिकिड़ो आउं सम्झां थी स्टेप मदरली ट्रीटमेंट स्टेप चाइल्ड ट्रीटमेंट ऐं हुननि जी ज़बान बंदि करणु हुननि खे अप्रेस करणु हुननि खे तंग करणु हर क़िस्म जी कोशिशि कई वई त हू हिकिड़ो हुननि जी सोच ई अलॻि थी वञे नॉट फॉर अ पाकिस्तान बट समथिंग डिफरेंट समथिंग अलॻि पर हू असां सम्झां थी त पीपल्स पार्टी जो ही वॾो हिकिड़ो थॉट आहे ऐं आई थिंक वरी कॉन्ट्रीब्यूशन आहे हिन मुल्क जे लाइ त हुन रिकग्नाइज़ कयो आहे पॉलिटिकल लीडर्स खे ऑफ बलोचिस्तान ऐं पॉलिटिकल जैसे अख्तर मैंगल साहब खे रिलीज़ कयो वियो ऐं प्रोविंशियल ऑटोनॉमी वधीक हिन खां बहितर कहिड़ी थी सघे थी त हुनजी रिकग्निशन थी आहे हुननि जे मसाइल खे रिकग्नाइज़ कयो आहे ऐं अञा आई थिंक वी फील कि देयर इज़ अ लॉट ऑफ नीड कि हुते अञा बहितर असां हुननि खे फैसिलिटीज़ ॾेई सघूं था जो प्रोविंशियल ऑटोनॉमी जा 2-3 कॉन्सेप्ट मुल्क में एग्ज़िस्ट कनि था जेके डिबेट्स थियनि था उनमें हिकिड़ो 1940 जी रेज़ोल्यूशन आहे उहो कॉन्सेप्ट आहे ॿियो जेको 1973 जे कॉन्स्टिट्यूशन में हो फेलोर ऑफ द हाउस जेको भुट्टो साहिब जी कमिटमेंट हुई त 10 सालनि खां पोइ जेको आहे हीअ जेका आहे कॉन्करेंट लिस्ट एबॉलिश कई वेंदी ऐं उहे पावर्स जेके आहिनि उहे पर बदकिस्मती सां जेको आहे पंहिंजो भुट्टो साहिब खे 10 साल पूरा ई कोन थिया ऐं असां वटि जेको सिस्टम हो डेमोक्रेटिक सिस्टम उनखे डीरेल कयो हो तव्हां कीअं था सम्झो त हिन वक़्तु जेका मुल्क जी एग्ज़िस्टिंग कंडीशन में आहे जेको सिंध में जेका डिप्रिवेशन आहे या बलूचिस्तान में जेका जहिड़े क़िस्म जा अहसास आहिनि उनमें प्रोविंशियल ऑटोनॉमी जो कहिड़ो उहो पंहिंजो हूंदो इहे इन्हनि ॿिन्ही मां को नुक़्तो खणंदा या पीपल्स पार्टी जी हिन भेरे को टियों पंहिंजो प्रोविंशियल ऑटोनॉमी जो को कॉन्सेप्ट ॾींदी मां सम्झां थी कंसेंसस विद द प्रोविंसिस वुड बी वेरी इंपॉर्टेंट हर इशूज़ हुननि जा 1 by 1 खया वञनि जी बलूचिस्तान जो खयो आहे ANP जी तरफ़ां NWFME में जो पॉलिटिकल हुननि जी पार्टीज़ आहे हुननि खे फॉरमोस्ट कयो वियो आहे हुननि खे बेटर फ्रंट में लायो वियो आहे ऐं सम्झां थी त विद द प्रोविंसिस कंसेंसस ऑफ द प्रोविंसिस ही बहितर थींदो त हुननि जा प्रोविंसिस जा प्रॉब्लम्स ऐं इशूज़ खणी असां हुननि खे एड्रेस कंदे वञी पोइ डीपर एंड्स ते हुननि खे असीं वठी वञूं
नाज़रीन गुफ्तगू जो सिलसिलो हलंदड़ आहे पर फ़िलहाल वठूं था हिकिड़ो नंढड़ो ब्रेक ऐं वापसि अची गुफ्तगू खे अॻिते वधायूं था। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ्तगू जे सिलसिले खे अॻिते वधायूं। NFC जी मल्टीपल क्राइटेरिया जे हवाले सां जेको कमिटमेंट आहे पीपल्स पार्टी जी, छा पीपल्स पार्टी इज़ गोइंग टू फुलफिल दैट कमिटमेंट? I think to a certain extent it will, of course. पर हिन भेरे त बजट खां पहिरियों त उहो पॉसिबल शायदि न हो। छा नेक्स्ट बजट ताईं उम्मीद कजे? I think next budget there will be issues will be taken up on that. हाणे ऐं पाण अचूं था त हिकिड़ो त तव्हांखे मुबारकबाद ॾींदासूं त कालाबाग डैम जे हवाले सां पीपल्स पार्टी जेका पेशकदमी कई आहे, ऐं पर पाणी जे हवाले सां थल कैनाल जो इशू बि आहे। थल कैनाल ते पीपल्स पार्टी जी जेका प्रीवियस जेका थल कैनाल जे ख़िलाफ़ कमेटी हुई पीपल्स पार्टी उनखे लीड पिया कयो कामराज शाह साहब उनजा सरबराह आहिनि। उनखां अलावा सिंध में उन कमेटी जे पारां इहो बि चयो वियो बार बार त भई जेके पाणी जी डिस्ट्रीब्यूशन जे हवाले सां केतिरा इशूज़ आहिनि, उनमें जेके हिकिड़ा लिंक कैनाल्स आहिनि अप स्ट्रीम ते, उन्हनि जे हवाले सां जेको आहे टेक्नोक्रेट्स ऐं पॉलिटिशियन्स जो ख़्याल आहे त उहो उन्हनि में ज़्यादती थिए थी, त डिस्ट्रीब्यूशन जेका आहे उहा अनजस्टिफाइड चयो वञे थो थिए थी। पीपल्स पार्टी उन हवाले सां व्हाट इज़ गोइंग टू? I think People's Party had Mr. Basi and committee has been formed with Idris Rajput and all these people. Zahiri baat hai bhi maa chahindas the consensus of the different provinces should be taken into account. Where Sindh feels deprived, Sindh mein deprivation ahe, pani je silsile mein we have a lot of feelings. So jo asan maashi taur par dependent and totally pani te, we are basically an agriculture based country and agriculture based province. Indirectly or directly 80% असां डिपेंड कयूं था एग्रीकल्चर ते, एंड एग्रीकल्चर जो मक़सदु आहे पाणी ते डिपेंड कयूं था। तो मां सम्झां थी त देयर आर वेरियस इशूज़ जिते असांखे कंसेंसस खणणी पवंदी, वठणी पवंदी विद अदर प्रोविंसिस, बट ऑफ कोर्स फॉरमोस्ट सिंध विल स्टैंड बाय त असांखे पंहिंजे पाणी जो शेयर मिलणु खपे। ऑफ कोर्स 91 जो अकार्ड ते इम्प्लीमेंटेशन करण वेंदा, छाकाणि त उन वक़्तु जॾहिं इहो जाम सादिक जे दौर में थियो त उन वक़्तु पीपल्स पार्टी हुन ते एतिराज़ कयो हो त इहो जस्टिफाइबल न आहे। तव्हां चाहींदा त उहो उन अकार्ड खे इम्प्लीमेंट कयो वञे या को नओं अकार्ड? मां चाहींदसि त वी हैव टू लुक फॉर टुडे एंड नॉट गो बैक टू वॉट वॉज येस्टरडे। असांखे बाक़ाइदा हींअर नयो अकॉर्ड, नए कंसेंसस, नयूं ॻाल्हियूं वेही प्रोविंसिस सां गॾु ठाहिणु पवंदियूं, एंड हिन में ऑफकोर्स सिंध विल प्ले अ वाइटल रोल इन फाइटिंग फॉर इट्स कॉज। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे वेहणो पवंदो विद अदर प्रोविंस, एंड आई बिलीव कि जब तक कि तव्हां कंसेंसस नथा कयो ॿिया न प्रोविंसिस सां गॾु ऑन वेरियस इशू इंक्लूडिंग वाटर ऑफ कोर्स, तॾहिं कि तव्हां कोई बि नतीजे ते नथा पहुची सघो। सिंध जी ॻाल्हि हले थी, सिंध में ज़रई मईशत जीअं तव्हां चओ त असांजी टोटल मईशत जेका आहे उहा ज़राअत ते ऐं पाणी ते डिपेंड करे थी। सिंध जी ज़रई मईशत काफ़ी सालनि खां वठी ॼण चओ त बीमार थी वई आहे, ऐं उन हवाले सां ज़ाहिर आहे ही जॾहिं गवर्नमेंट आई आहे जंहिंखे मैंडेटरी गवर्नमेंट चयो पियो वञे, ऐं तव्हां ॾिठो त जॾहिं अवामी हुकूमत चयो पियो वञे त उहा ज़ाहिर आहे त हिकिड़ो 90% जेका अवाम जंहिं पंहिंजो मईशत जे जंहिं सेक्टर ते डिपेंड करे थो त उन जे डेवलपमेंट जे लाइ छा करणु चाहींदी? आउं सम्झां थी त वधि में वधि जी डीसिल्टिंग ऑफ वाटर कैनाल्स, LBOD जो असांजो प्रोजेक्ट तमामु ख़तमु आहे। हींअर नवाबशाह में 6 करोड़ आई थिंक 6 करोड़ 35 लैक्स रखिया विया आहिनि LBOD जो, ऐं 15 ॾींहं में जे अंदरि वॾो हिकिड़ो असां जेतिरी असांजी कैनाल्स आहिनि जो इफेक्ट थी वियूं आहिनि, ख़तमु थी वियूं आहिनि। ये 90s में प्रोजेक्ट कयो हुयो, 90s में डीसिल्टिंग थी वाटर लॉक्ड एंड सैलिनिटी वाली जी चैनल्स जे हवाले सां, या हिते जो आहे रेन हाणे बारिशुनि में हाल ई लास्ट ईयर बारिशुनि में एतिरी तबाही थी, ऐं नवाबशाह खे ऐं लाड़काना खे सम्झां थी त पैसा न रखिया हुआ डीसिल्टिंग जे लाइ हिननि कैनाल्स में। ये क्या कहते हैं फ्लड वाटर ड्रेन्स आहिनि, बारिश जा जो कैनाल्स हूंदा आहिनि हुननि जा ड्रेन्स आहिनि। हींअर ही तरह पैसा नवाबशाह में रखिया हुआ आहिनि हिननि जी सफ़ाई जे लाइ ऐं हिननि जी रोकथाम जे लाइ। आउं सम्झां थी दैट वॉज द बिगेस्ट कॉन्ट्रीब्यूशन दैट इज़ स्टार्टेड कि हिननि जे लाइ हिननि जी थिए लुक आफ्टर थिए, हिननि जी डीसिल्टिंग थिए। ही तो हिकिड़ो स्टेप आहे। ॿियो स्टेप आहे वाटर कैनाल्स, जेतिरी असांजी वाटर कैनाल्स आहिनि, वाटर चैनल्स आहिनि, हुननि खे बाक़ाइदा पको करण जो आहे, हले पियो सिलसिलो। हुनखे फर्दर वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट प्रोग्राम, बट दैट इज़ वेरी नेसेसरी, तमामु नेसेसरी आहे, छो जो असां वटि पाणी घटि आहे ऐं यूटिलाइज़ेशन वधीक आहे ऐं वेस्टेज बि तमामु वधीक आहे पाणी जी असां वटि।
तो ही तमामु ज़रूरी आहे छो जो सिल्ट कैरी करे थी कैनाल्स ऐं पोइ सिल्ट में पाणी रहिजी थो वञे वाटर सीपेज बि करे थो तमामु वाटर तव्हांजो जो हिकिड़ी सीपेज में पाणी वञे थो इवेपोरेशन में बि वञे थो पाणी ऐं पाणी वेस्ट थिए थो असां वटि सिंध में वधीक तो ही तमामु ज़रूरी आहिनि ही हले पियो पर एग्रीकल्चर मां सम्झां थी एज़ बेस्ड आहे So what the People's Party government is going to plan to do is get better crop rotations done, better क्या कहते हैं seedlings and better जैसे असांजी हाणे शुगर मिल्स आहिनि शुगर ते मिल्स ते वधीक ध्यानु आहे हुनजी रेट्स ते थोरो आई थिंक वी नीड टू टॉक ऑन दोज इशूज़ कल्टिवेशन्स आहिनि प्लांट कल्टिवेशन्स आहिनि एंड बेसिकली आप सम्झां थी कि वाटर जी सही डिस्ट्रीब्यूशन अगर थी वञे दैट विल बी ऑल्सो वेरी ग्रेट कॉन्ट्रीब्यूशन टुवर्ड्स एग्रीकल्चर कुझु पंहिंजो एग्रो बेस्ड जेका इकोनॉमिस्टनि हुनजो चवणो हुयो आहे त पंहिंजो असां वटि जेका आहे पर एकड़ यील्ड जेका आहे उहा वधाइण लाइ जेका रिसर्च ओरिएंटेड जेका असांजी इन्वेस्टमेंट थियणु घुरिजे उहा असां वटि न थी आहे जेसिताईं उहा न थींदी जीअं दुनिया में हाइब्रिड सीड जो त कंसेप्ट आहे ॿियो आहे उहो पंहिंजे माहौल जे मुताबिक़ उहो रिसर्च करे ओड़े क़िस्म जा सीड्स पिया आणनि ऐं उनजे करे उहो पर एकड़ यील्ड हुननि जी तमामु तेज़ सां वधी आहे असां वटि अहिड़े क़िस्म जो को कोन्हे ॿियो वरी इहो आहे त कॉर्पोरेट जेसिताईं फार्मिंग न ईंदी तेसिताईं असां वटि उहा माना इंडस्ट्री ज़राअत जेका आहे उहा सनती अंदाज़ में न थींदी असां वटि अहिड़े क़िस्म जो को कोन्हे ॿियो वरी इहो आहे त कॉर्पोरेट जेसिताईं फार्मिंग न ईंदी तेसिताईं असां वटि उहा माना इंडस्ट्री ज़राअत जेका आहे उहा सनती अंदाज़ में न थींदी त अहिड़े क़िस्म जा इशूज़ बी पीपल्स पार्टी जे आहिनि बिल्कुलु आउं सम्झां थी त रिसर्च इज़ वेरी इंपॉर्टेंट and we will go inshallah into research a lot of research we need to do a lot of research on agriculture based things ऐं मां सम्झां थी कि एग्रीकल्चर खे पुठियां रखियो वियो आहे हेतिरो हुन ते ध्यानु न ॾिनो वियो आहे and we need to look into this because ही असांजो bread and butter I mean basis असांजा बेस असांजो ही आहे so we need to look into a lot of research we need to look into a lot of seminars we need to do a lot of awareness मां हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि करणु चाहींदसि असांजे फार्मर खे अवेयरनेस न आहे न्यू मेथड ऑफ कल्टिवेशन न आहे केरु गाइडेंस नथो करे लाड़काना में हाणे असां सिलसिलो शुरू कयो आहे त असां अवेयरनेस प्रोग्राम्स शुरू कया आहिनि ऐं लिटिल असां छोटा छोटा माण्हुनि खे इवन लोन फैसिलिटीज़ प्रोवाइड करण जी ॻाल्हि बि कई आहे एंड असां हुते बाक़ाइदा प्रोग्राम्स लेक्चर प्रोग्राम्स एंड एग्रीकल्चर बेस्ड प्रोग्राम्स असांजो FM चैनल आहे जिते मां DCO खे ऐं असां सभिनी हिकिड़ी इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स सभिनी गवर्नमेंट जो आहे गवर्नमेंट नहीं असां हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो आहे विद इलेक्टेड FM चैनल जो एफ चैनल ते असां चाहियूं था त माण्हुनि खे अवेयरनेस प्रोग्राम करायूं बाक़ाइदा असांजे एग्रीकल्चर ते बेस्ड लेक्चर्स थियनि ऑल इशूज़ ते लेक्चर्स थियनि जैसे असांजी आहे एनिमल हस्बेंड्री असांजे माल मवेशी आहे माल मवेशी जी तव्हांखे ख़बर आहे त लुक आफ्टर नथी थिए एतिरी बीमारियूं थियनि थियूं माल मवेशी में ऐं आम माण्हू खे ख़बर ई कोन आहे ढगियूं ऐं मेहूं पालनि था पर हुननि खे ख़बर न आहे त हिन बीमारी खे कहिड़े तरीक़े सां असां हिन खे बहितर करे अपने माल खे बेटर इनपुट ऑफ मिल्क हुजे या बेटर इनपुट ऑफ बीफ हुजे हुनजे लाइ बाक़ाइदा असां सेमिनार्स ऐं बाक़ाइदा अवेयरनेस प्रोग्राम हलायूं पिया लाड़काना में ताकी माण्हुनि खे ख़बर पए यू सी एजुकेशन इज़ वेरी नेसेसरी एजुकेशन ई कोन आहे तव्हांजे माण्हुनि खे लोअर लेवल ते तव्हां रिसर्च जी ॻाल्हि कयो था मां चयो त ऑलरेडी जो असां वटि आहे ऑलरेडी जो असां वटि रिसर्च आहे ऑलरेडी जो असां वटि टेक्निकल हेल्प आहे नो हाउ आहे हू टेक्निकल नो हाउ त असां रूट लेवल ते माण्हुनि खे सम्झायूं पहुचायूं हू बि अभी तक अञा त असां माण्हू न पहुचाए सघिया आहियूं न त बहितर आहे की असां अवेयरनेस प्रोग्राम्स कयूं सेमिनार्स कयूं ऐं माण्हुनि खे लोअर टेयर ते जिथे ही आहे माण्हू जो माल संभालनि था या एग्रीकल्चर आहे नंढा नंढा फार्मर्स आहिनि हुननि खे वॾे फार्मर खे एतिरी तकलीफ़ नथी थिए त हुन वटि कमदार बि आहिनि ऐं हुननि वटि नो हाउ बि हो थिए थी पर जो असांजो नंढो फार्मर आहे जंहिंमें 25 एकड़ आहिनि या 20 एकड़ आहिनि या 10 एकड़ आहिनि या 5 एकड़ आहिनि हुननि खे तव्हां एजुकेट कीअं कंदा एग्रीकल्चर में हुननि खे तव्हां कीअं ॿुधाईंदा त कहिड़ो फर्टिलाइज़र इस्तेमालु कयो वञे कहिड़ो सीड इस्तेमालु कयो वञे कहिड़ी इनपुट इस्तेमालु करे एवरेज कीअं खणिबो आहे कहिड़े सीज़न में प्लांट कयो वञे माख कहिड़ी इंपॉर्टेंट आहे शुगर केन जे लाइ या कणिक जे लाइ सियारो सुठो आहे न आहे आई मीन ऑल दीस थिंग्स हैव टू ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो मैडम जारी रखूं था फ़िलहाल वरी वक़फ़े ते वञिणो थो पइजी वञे नाज़रीन गुफ़्तगू जो सिलसिलो हलंदड़ आहे पर फ़िलहाल वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक ऐं वापसि अची गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था वेलकम बैक नाज़रीन अचो त गुफ़्तगू जे सिलसिले खे अॻिते वधायूं तव्हां लाइव स्टॉक जी ॻाल्हि कई हिकिड़ो असां वटि कॉन्सेप्ट इहो आहे त असां वटि तमामु ज़रूरी इहा शइ आहे त असां वटि पाकिस्तान जेको आहे दुनिया जो चौथों नंबर वॾो मुल्क आहे जेको मिल्क प्रोड्यूसिंग कंट्री आहे ऐं डेयरी जी इंडस्ट्री असां वटि बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे ऐं उनजे करे असां वटि छा थो थिए त असांजो मोस्ट ऑफ जेको असांजो उहो स्टफ आहे उहो ख़राबु थो थी वञे ऐं साॻिए नमूने सां असां वटि जेको एग्रो बेस्ड इंडस्ट्री आहे उहा बि कान्हे का मिसाल तौरु असां वटि प्रोसेसिंग प्लांट कोन्हनि के
कोल्ड स्टोरेज कोन्हनि के उनखां सवाइ असां वटि जूस जूं पंहिंजो जी मां इंडस्ट्रियल तव्हांखे मेंशन कयो त लाइ मां सोचां पई त लाड़काना में असां जो आवाज़ थिए थो त असां हिकिड़ो जूस प्लांट ठाहियूं हुते बिल्कुलु आहे असांजे माई थॉट आहे मुंहिंजी आहे त किथे इंडस्ट्रियलिस्ट खे घुराए वी शुड गो इन टू दैट या मंझांदली ग्रो थिए थी नवाबशाह में तमामु वॾी हीअं माण्हुनि ग्रो कई आहे उते बाक़ाइदा कारखानो आहे गते जो हुते शाहपुर जहानिया में विद द शुगर मिल अहिड़ी असां नंढी नंढियूं थिंग्स इंट्रोड्यूस कयूं आई मीन ट्री प्लांटेशन इज़ वेरी नेसेसरी फॉरेस्टिंग जे लाइ बि अचे असांजे एटमोसफेयर जे लाइ बि ट्री प्लांटेशन सुठी आहे त वी शुड गो इन फॉर न्यू चेंजिस न्यू रिसर्च न्यू ब्रॉड थिंग्स बट ऑल दिस ये जॾहिं थींदो जॾहिं तव्हां माण्हुनि खे एजुकेट कयो माण्हुनि खे ॿुधायो ऐं पोइ तव्हांजी प्रोडक्ट खे कीअं तव्हां सेल कयो था मार्केट में न हाउ यू अट्रैक्ट पीपल टू बाय दिस हाउ वुड यू टेल हाणे माण्हू खे तव्हां फार्मर खे वञी चओ त बाबा मां झांदरी लॻायो चओ त मां छो लॻायां छा मूंखे फ़ाइदो कीअं लॻायां छा प्रोसेस आहे हुनजो या हुनजी फिर मार्केटिंग किथे थिए थी वधि में वधि असां वटि वॾो प्रॉब्लम जो आहे सिंध में आउं सम्झां थी ज़मींदार खे हू आहे मार्केटिंग जो प्रॉब्लम जी एरियाज़ आहिनि असांजो टंडोलियार आहे मीरपुर ख़ासि आहे हिन एरियाज़ में या तव्हां ॾिसी समारो आहे चिली मार्केट आहे या सब्ज़ी मार्केटूं आहिनि असां टंडोलियार में सब्ज़ी तमामु सुठी थिए थी ऐं सेल आउट थिए थी लेकिन ज़मींदार खे या नंढे फार्मर खे सही हुनजी प्राइस नथो मिले मिडल मैन खाए थो वञे वी डोंट हैव अ गुड मार्केटिंग सिस्टम वी शुड इंट्रोड्यूस दैट वी शुड गेट टू द लेवल ऑफ मेकिंग असांखे कंफर्टेबल करणु खपे नंढे ग्रोअर खे ऐं ग़रीब माण्हुनि खे हुन जे लाइ असांखे अपाव खणणु खपनि त कहिड़े तरीक़े सां असां पर मैडम जीअं ॻाल्हि ॿोल पहिरीं त जेको कुझु माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे जेके इकोनॉमिस्ट आहिनि उहे चवनि था त 60 to 70% असांजो जेको फ्रूट आहे उहो प्लकिंग खां खाइण ताईं उहो ज़ान थिए थो सबबु इहो आहे त असां वटि स्टोरेज न आहिनि ऐं असां वटि उते उहो उन सां लाॻापियल इंडस्ट्री न आहे जो असां उनखे प्रॉपर यूटिलाइज़ेशन तंहिंजे करे हिकिड़ो कॉन्सेप्ट इकोनॉमिस्ट वटि हाणे इहो आहे त असां वटि एग्रो बेस्ड ऐं रूरल बेस्ड इन्वेस्टमेंट खे असां एनहेंस कयूं ऐं जिते जिते असांजा जेके सेक्टर्स आहिनि उन्हनि सां रिलेटेड उहा इंडस्ट्री उते लॻायूं त जिते असां माल मवेशी असां वटि ज़्यादा आहिनि उते असां पंहिंजो डेयरी फार्म्स ऐं पंहिंजो मिल्क प्रोसेसिंग जा प्लांट लॻायूं असां वटि उन क़िस्म जो को विजन पीपल्स पार्टी जे बिल्कुलु पीपल्स पार्टी में विजन आहे वी आर ऑन दैट आई मीन बिल्कुलु आहे छो न आहे बिल्कुलु असांखे तो ॾिसो न असांखे माण्हुनि चूंडियो आहे असां अवामी आहियूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे पर मूंखे ॿुधायो त लाड़काना में मां फ्रूट प्रोसेसिंग जो अगरि लॻायां बि थी हिकिड़ो प्लांट त कहिड़ो इंडस्ट्री हुते ईंदो जॾहिं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन एतिरी ख़राबु आहे पहिरीं मां लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बहितर कयां पोइ मां इंडस्ट्री जी ॻाल्हि कयां हींअर ॻाल्हि हले पई ऐं इंडस्ट्रियल ज़ोन जी नवाबशाह में आहे मां चाहियां थी त लाड़काना में इंडस्ट्रियल ज़ोन अचे मां कॉटेज इंडस्ट्री जी तव्हां सां ॻाल्हि कई आई रिलेट टू दैट बैक टू यू कि कॉटेज इंडस्ट्री जो मक़सदु छा हो इट इज़ द सेम थिंग any bioproduct from anything that you are producing can be turned into something else. Naturally, we were going to go for that. So, he ahe asanjo kam ahe ki we go in for this. अहम तरीन इशू सॼी मीडिया ते लॻो पियो आहे जजनि जी बहाली जो इफ्तिखार जस्टिस इफ्तिखार चौधरी साहब दौरा पियो करे मुख़्तलिफ़ बार एसोसिएशन्स खे ख़िताब पियो करे ऐं उहे लाइव जेके सब टीवी चैनल पिया ॾेखारनि ऐं पीपल्स पार्टी जो ते उन हवाले सां काफ़ी मीडिया में तनक़ीद बि थिए पई तव्हां ते छा चवंदा जजनि जी बहाली जे हवाले सां पीपल्स पार्टी जो स्टांस जेको आहे उनखे जस्टिफाई आई थिंक सो पीपल्स पार्टी जो स्टैंस इज़ वेरी क्लियर एंड कट को चेयरमैन साहब ऐं पीपल्स पार्टी जे लीडरनि हिन ते ॾाढो ॻाल्हायो आहे मां हेतिरो ॻाल्हाईंदसि त असांजी इशूज़ कुझु ॿिया आहिनि हीअ इम्पॉर्टेंट आहे ऑफकोर्स हीअ बि इशू आहे पर असांजो वॾो प्रॉब्लम आहे रोटी कपिड़ा और मकान जंहिं ते बीबी साहिबा हमेशह ॻाल्हायो पंहिंजी हयाती में असांजो प्रॉब्लम आहे आम माण्हू खे फैसिलिटेट करणु असांजो वोट बैंक आम माण्हू आहे असांखे हुनखे फैसिलिटेट करिणो आहे असांखे माण्हुनि खे नौकरियूं ॾियणियूं आहिनि बेटर लॉ एंड ऑर्डर करिणो आहे असांखे जॉब्स ॾियणा आहिनि नौकरियुनि जे हवाले सां असांखे माण्हुनि खे नंढा नंढा घर नंढा नंढा फैसिलिटीज़ टू अर्न देयर ओन लाइवलीहुड जॾहिं माण्हू ज़िंदा ई कोन थींदो त कहिड़े जजिस इशूज़ ते ॻाल्हाईंदो वी हैव टू टॉक ऑन दीज़ इशूज़ वी हैव टू रीएड्रेस दीज़ इशूज़ माण्हुनि खे नौकरियूं ॾियो माण्हुनि जा हल कयो मामला मसाइल ज़ुल्म थियल आहे एरियाज़ में लॉ एंड ऑर्डर बेहतर कयूं रोटी कपड़ा और मकान का जो स्लोगन पीपल्स पार्टी ने उठाया था उसको बाकायदा अमली जामा बाकायदा वो हम करके दें लोगों को अपने प्रोमिस करें आवाम से हमारा आवाम से प्रॉमिस ये था कि हम लोगों को नौकरियां देंगे हम लोगों को प्राइस हाइक को डील करेंगे रेट्स बेहतर करेंगे लोगों को फैसिलिटीज़ देंगे अगर ज़मींदार है या एग्रीकल्चर फार्मर है तो उनके बेटर रेट्स मिलंदा पंहिंजी प्रोड्यूस ते असांजा ही प्रॉमिसिस हुआ कुछ आवाम सां
असांखे हू आवाम जे प्रोमिसिस ते पूरा लहणो आहे. आई थिंक वी शुड कॉन्संट्रेट ऑन दोज़ इशूज़ ऑल्सो. पैकेज इज़ वेरी क्लियर विच पीपल्स पार्टी हैज़ गिवन. इट्स वेरी कट क्लियर पॉलिसी. हिकिड़ी ग़लती सां असीं ॿियूं ग़लतियूं न कयूं ऐं अहिड़ो ग़ैर आइन काम न कयूं. पैकेज इज़ देयर. आई थिंक दैट एक्सप्लेन्स एवरीथिंग. वधीक किन खे एक्सप्लेन छा माण्हू करे. हेतिरो ई चवंदसि त बहितर इशूज़ ते ॿिया बि इशूज़ आहिनि. लेट्स कॉन्संट्रेट ऑन दोज़ ऑल्सो. जो इंसान जी पंहिंजी ज़िंदगी जा इशूज़ आहिनि, हक़ीक़ी इशूज़ आहिनि, जंहिंमें माण्हुनि जी रोज़ जी इनकम, रोज़ जो खाधो, प्राइस हाइक एंड तव्हांखे ख़बर आहे त पिछले सालनि केतिरा माण्हू कमिट कया आहिनि सुसाइड, स्पेशली असांजे यूथ. ऐं हुननि जो बेस ई हो त उहो फाइनेंशियल प्रॉब्लम्स हुआ. हुननि खे फाइनेंशियल प्रॉब्लम्स ते केतिरनि माण्हुनि पाण जी जानूं वरितियूं. त आई थिंक इशूज़ जो आहिनि हू असांजो फ़र्ज़ु आहे एज़ पॉलिटिकल पार्टीज़ एंड इन गवर्नेंस वेही असां माण्हुनि जी हेल्प कयूं. मैडम तव्हां बलोचिस्तान जे इशू ते ॻाल्हायो. उन हवाले सां यकीनी तौर ते हिकिड़ी फ़र्क़ु महसूसु थिए थो जेका गवर्नमेंट क़दम खयां आहे. पर बलोच अॻुवाण जीअं तव्हां मीडिया में ॿुधो था बलोच अॻुवाण चवनि था त इहे क़दम जेके आहिनि उहे सफिशेंट न आहिनि. छा एक्सपेक्ट कजे थी गवर्नमेंट अॻिते छा करणु थी बलोचिस्तान? मां चवां आई थिंक बलोच जा जेतिरा बलोचिस्तान जा जेतिरा लीडर्स आहिनि ऐं हुननि जी पार्टीज़ जा माण्हू आहिनि या पार्टी रिप्रेजेंट्स आहिनि, हुननि सां गॾु वेही हिकिड़ो कंसेंसस, हुननि सां गॾु वेही हिकिड़ो डायलॉग, कहिड़ा कहिड़ा अञा इशूज़ हुननि जा रीएड्रेस करणा आहिनि, केतिरा कहिड़ा इशूज़ हुननि सां अञा हुननि सां वी हैव टू सिट एंड टॉक विद देम एंड हेल्प देम आउट. ऑफकोर्स असांखे पीपल्स पार्टी खे सभिनी खे गॾु वठी हलणो आहे. एंड बलूचिस्तान इज़ वेरी इंपॉर्टेंट. बलूचिस्तान जी अहमियत वॾी इंपॉर्टेंट आहे. हुननि जी लोकेशन वॾी इंपॉर्टेंट आहे. हुते जा माण्हू वॾा इंपॉर्टेंट आहिनि छो जो हू बि मुस्लमान आहिनि, हू बि पाकिस्तानी आहिनि. एंड वाई शुड दे नॉट बी गिवन देयर ड्यू शेयर ऑफ डेवलपमेंट और ड्यू शेयर ऑफ एवरीथिंग एल्स इन दिस प्रेजेंट गवर्नमेंट. मैडम हाणे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि. कुझु माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे पाकिस्तान जो प्राइम जेको मसइलो आहे सभ खां जेको जंहिंखे चइजे त जेको बुनियादी मसइलो आहे सभ खां, उहो आहे सिविल रूल जी बहाली. कुझु माण्हू सम्झनि था त इहो एॾो मसइलो कोन्हे. असां वटि जेका मज़हबी इंतहा पसंदी ऐं जेका दहशतगर्दी पई अचे असुलु मसइलो उहो आहे. कुझु माण्हू चए था त न इहे मामला सभु ठीकु थी सघनि था जेकॾहिं मुल्क में सूबाई ख़ुदि मुख़्तियारी हुजे ऐं जेको बुनियादु हो 1940 जी रेज़ोल्यूशन जो उन ते अमल नथो आहे, तंहिंजे करे जेकॾहिं उन ते अमल कयो वञे ऐं फेडरेटिव यूनिट्स खे जेको ऑटोनॉमस कयो वञे ऐं उन्हनि खे वधीक जेकॾहिं ऑटोनॉमी ॾिनी वञे त शायदि मसइला बि एॾा आसान थींदी न. पर अञा ॿियनि माण्हुनि जो ख़्यालु आहे त न, जजनि जी बहाली ऐं अदलिया जी आज़ादी असुलु मसइलो आहे. जेसिताईं असां जुडिशरी आज़ादु न हूंदी तेसिताईं असांजा मुल्क जेको आहे उहो सही तरक़ी न करे सघंदो. कुझु वरी माण्हू इन ख़्याल जा आहिनि त न इहे मामला बाद जा आहिनि छाकाणि त मुल्क कंहिं मुल्क हलाइण लाइ मईशत करंगे जी हेॾी हैसियत रखे थी. तंहिंजे करे जेसिताईं असां मईशत जी बहाली न कंदासूं तेसिताईं असां तसवुर ई न कयो त मुल्क जा मसइला जेके आहिनि उहे हल थी सघंदा. लॉ एंड ऑर्डर, क्राइम, ॿियो टियों, उहे सभु इन जे करे थियो पए जो असां वटि मईशत सही ट्रैक ते न आहे. पर ॿिया माण्हू वरी इन ख़्याल जा आहिनि त न इहे समूरा मसइला आहिनि इन जे करे जो असां वटि मुल्क में आज़ादु ख़ारिजा पॉलिसी न आहे. वॉट डू यू थिंक के प्राइम असांजो मसइलो कहिड़ो आहे? प्राइम मसइलो जी मां पहिरीं बि चयोसि, माशत, इकोनॉमिक रीज़न्स एंड मुल्क में जो हींअर इकोनॉमिक इन्फ्लेशन अची वियो आहे, जो प्राइस हाइक थिए पियो, हिननि जो आई थिंक दिस इज़ द बेसिक बैकबोन ऑफ आवर प्रॉब्लम. आम माण्हू खे हुन जा मसइला ज़रूरी आहिनि त तव्हां तय कयो. असांखे खपे त असां माण्हुनि जे प्रॉब्लम्स खे, इशूज़ खे जो आहे मईशत सां मुतालिक़, हुन इशूज़ खे वठूं. दोज़ आर वेरी इंपॉर्टेंट इशूज़. जॾहिं मां खाइण जे लाइ कोन हूंदो, पीअण जे लाइ कोन हूंदो, पाइण जे लाइ कुझु कोन हूंदो, घर कोन हूंदो, रहण जे लाइ कोन हूंदो, त वॉट इज़ एवरीथिंग एल्स कंपेयर टू दैट? योर इम्पोर्टेंस इज़ दैट. आई थिंक ऑल इशूज़ आर इम्पॉर्टेंट. सबकी अपनी हैसियत है, सबकी अपनी इम्पोर्टेंस है और सब इशूज़ को हमें सॉल्व करना है, रिजॉल्व करना है. और पीपल्स पार्टी इसी पे इस वक्त जो है पूरी इंपॉर्टेंस दे रही है, पूरा ध्यान दे रही है कि हम ऑल इश्यूज़ को एड्रेस करें और ऑल इश्यूज़ को हम किसी न किसी तरीके से उनके नतीजे पे पहुंचाएं और बेटर गवर्नेंस दे सकें इस मुल्क को. ख़ारजा पॉलिसी जॾहिं तव्हां ॻाल्हायो था त हुन ते असांजे बानी शहीद भुट्टो साहब इज़ वेरी क्लियर कट ऑन दोज़ इशूज़. ऐं हिन ख़ारजा पॉलिसी तमामु सुठी ऐं बहितर ॾिनी हुई. पीपल्स पार्टी जे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद साहिब जॾहिं हुन बि हिन ते वेरियस इशूज़ ते ॻाल्हायो, इनखे प्रॉब्लम ऐं इनखे बाक़ाइदा हिन ते ॻाल्हायो ऐं बाक़ाइदा सॉल्व आउट कयो. UN में तव्हांखे ख़बर आहे त भुट्टो साहिब केतिरो एड्रेस कयो इशूज़ खे. जॾहिं तव्हां ॻाल्हायो था ट्राइबल इशूज़ ते जो आहे, मां सम्झां थी त हुन जे लाइ पीपल्स पार्टी जो डायलॉग जो सिलसिलो शुरू कयो आहे. एंड हिकिड़ो थॉट आहे
तमामु अवाम में त भई हिकिड़े तरीक़े सां डील करण जो न हुजे, बहितर तरीक़े सां डील कयो वञे, डायलॉग हुजे, कंसेसन्स हुजे, माण्हुनि सां ॻाल्हाए ॿोलाए हुजे। ट्राइबल इशूज़ खे मां सम्झां थी त जेतिरो तव्हां डायलॉग में वठी ईंदा, जेतिरो हिन खे तव्हां, बिकॉज हू एरिया इज़ बिलीव्स इन फैसलाज़ एंड जिरगास, उहो एरिया ई अहिड़ो आहे। हू त आई थिंक तव्हां जॾहिं हुन लेवल ते हुन सां इशूज़ खे एड्रेस कंदा त बेटर रिज़ल्ट्स मिलंदियूं तव्हांखे। वॾी महिरबानी मैडम तव्हांजी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी ऐं यकीनी तौर ते मुल्क जा, सिंध जा ऐं लाड़काणे जा ख़ासि तव्हां जेके अहम इशूज़ आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल थी ऐं तमामु क्लियर स्टांस जेको उन हवाले सां जेको मैडम फ़रियाल टालपुर जो असां तव्हां ताईं पहुचायो। पंहिंजो मेज़बान फ़याज़ नाज़ खे इजाज़त, अल्लाह जी